शहर में बढ़ती हुई बदअमनी के खिलाफ तरक्की पसंद पार्टी ने कोटमुड़ चौक पर 3 घंटे का धरना दे दिया और शामियाने लगाकर रोड ब्लॉक कर दी। जबकि धरने में सियासी, समाजी, कौम परस्त तंजीमों, ताजिर रहनुमा और शहरियों की बड़ी तादाद ने शिरकत की और मुजाहिरीन की जानिब से ज़बरदस्त नारेबाजी भी की गई। STP जी तरफ़ां जो एहतजाज किया वो है कोटमुड़ चौक से असां कैंप कायम कई है। इन एहतजाज जो असो मुतालबो एकड़ो ही है तो शहर में जका ही बदअमनी की बाहि बारी वही है, कंहिं भी शहरी की जान माल महफ़ूज़ ना है। ॾींहं ॾिठे जो दुकानदारनि ते जेको आहे हमला करे उन्हनि खां फुर करे था वञनि। रात जे टाइम ते शहर जो को भी रोड महफ़ूज़ ना है। हाणे त ॾोहारी एॾा दिलेर थी विया आहिनि जो रात जो रोड के रसा बंदी नाकाबंदी करे रोड के ब्लॉक करे ॿ टे कलाक दीदा दिलेरी सां ॾोह कनि था। हर ईंदड़ विंदड़ के फुरनि था। कल रात सासोली चौकी के भरिसां रसा बंदी रोड ब्लॉक करे 3 कलाक शहरनि के दिलेरी सां वेठो फुरियो अथनि। में आयो रोज़ स्टेट क्राइम और डकैती में इजाफा हो रहा है। यहाँ का जो SP है और यहाँ का जो SHO है वो नाअहल हैं। हम चाहते हैं कि शहरियों को अमन चाहिए, वो अमन कायम करने में ये यहाँ की पुलिस नाकाम हुई है। ये अपना जुर्म छुपाने के लिए एक दूसरे पर इल्ज़ाम लगाने के ये मेरे हुदूद नहीं है। ये कल 2-3 दिन से शहर में स्ट्रीट क्राइम और डकैती में इजाफा हुआ है। इंतहाई हिकिड़ो मज़मत जो अमल आहे जो फोरू हाणे सरेआम रोडनि ते रसा आणी शहरनि खां फुर करे रहिया आहिनि। असांजी पुलिस इंतज़ाम आहे निंड सुतल पिया। असांजो आला इदारनि खां ऐं DIG खां IG खां इहो ई मुतालबो आहे त जेको आहे तो शहदाद कौर जी नाअहल जेका पुलिस आहे जेका निंड सुतल आहे ऐं जेका ॾोहारियुनि सां बिट बणियल आहे उन्हनि खे फौरी तौर ते हटाए। में बदअमनी थी वई आहे ऐं रोज़ाम जो सरेआम ॾींहं जो जेके ग़रीब माण्हू रोज़गार कनि था उन्हनि खां ॾींहं ॾिठे जो फुरियूं थियनि थियूं ऐं पैसा ग़रीब माण्हू जेके आहिनि मजबूर आहिनि हिन महिल ऐं वीचारा जेके रोज़ी कनि था बचनि जे लाइ उहे परेशान आहिनि। त हितां जी इंतिज़ामिया जेका आहे न उहा हिन महिल नाअहल थी वई आहे। कोट शहर के अंदर तव्हां ॾिसंदा हूंदव रोज़ाने जे बुनियाद ते फोरियूं चोरियूं ऐं धाड़ा लगन था पिया। ताज़ो ही शहदाद कोट शहर के ॿाहिरां 3 दफ़ा 3 रातियूं मुसलसल जीअं न को कच्चे कश्मीर के इलाइक़े में नाको हणी ऐं फुरूं थींदियूं आहिनि। शहदाद कोट के इलाइक़े के अंदर दांगी शाख वटां रोज़ानो जो बुनियाद ते नाको हणी धाड़ेल फुरू ऐं चोरियूं कनि था पिया। हितां जी पुलिस इंतज़ामिया जेको आहे उहो ख़ामोश तमाशाई वारो किरदारु अदा करे पई। त असांजो मुतालबो इहो आहे त शहदाद कोट जे शहर के अफ़गानिस्तान जियां ऐं कंदकोट कश्मीर जियां जंग जो मैदान न बणायो छो त हितां जा माण्हू बाशऊर आहिनि ऐं अहिड़े क़िस्म जे माना हरकतुनि खे क़बूल ऐं बर्दाश्त न कंदा। असीं मुतालबो था करियूं त जेका शहदाद कोट शहर जे अंदर बदअमनी जी बाहि आहे उनखे कंट्रोल कर। वश न्यूज़ से बात करती हुई शहरियों का मजीद कहना था कि शहरियों की जान और माल महफूज नहीं और जुल्म की इंतहा ये है कि दिन दिहाड़े डाकू बंदूक की नोक पर शहरियों को यरगमाल बनाकर लूट मार कर रहे हैं और रात को भी कोई शहर का कोई रोड रास्ता महफूज नहीं है। कैमरा टीम के साथ गुलाम अली बरावई, वश TV, शहदाद कोट।